अस्सलाम वालेकुम। अज साईं अहमद कबूलियो साहब की खूबसूरत महफिल रचाई है। सब दोस्त गॾु थिया आहिनि उन मौक़े ते ही शाह साहब जी बहितरीन वाई आहे अवां जे नाम कंदा आया सथियाम बारो चा भंभोर में पसी पहर पुन्हुअ जी नेह सीने न ठरियाम गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो थियो मिलण जो सायो थियो मिलण जो सायो दोस्त पे ही दर आयो दोस्त पे ही दर आयो थियो मिलण जो सायो थियो मिलण जो सायो दोस्त पे ही दर आयो।